राते देरे में जलबाणी ऐं वीसर धुरन में मामूली गाल तां फायरिंग वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। शहर वाना जो देख ॾियण लॻो। शहरी खोखो में वरतल सिंध जे घरू वज़ीर मामले जो नोटिस वठी छॾियो। SSP लाड़काणो खां रिपोर्ट तलब। शहर के जंग जे मैदान में तब्दील करण वारे वाक़े ते पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। सरकारी फरियाद ते जलबाणी ऐं वीसर बिरादरी जे 33 माण्हुनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। पुलिस गश्त वधाए छॾियो। शहर में रेंजर्स भी मुक़रर। कराची का इस्लामाबाद वेंदड़ ख़ानगी एयरलाइंस जी उॾाम जी कराची एयरपोर्ट ते हंगामी लैंडिंग। जहाज़ में गवर्नर सिंधु कामरान टिसूरी ऐं संदसि कुटुंब समेत 150 माण्हू सवार हुआ। सिविल एविएशन ज़रियन मूजिब टेक ऑफ थियण खां पोइ जहाज़ में ओचितो तकनीकी ख़राबी थी पई। पायलट एयर ट्रैफिक कंट्रोल सिस्टम खां फौरी हंगामी लैंडिंग जी इजाज़त घुरी। हंगामी लैंडिंग बाद उॾाम मुलतवी करे मुसाफ़िरनि खे ॿिए जहाज़ ते इस्लामाबाद रवानो कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत पघारदार तबके ते टैक्स वधाइण वारी IMF जी तजवीज़ रद्द करे छॾी। ज़रियन मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ टैक्स तजवीज़ुनि बाबति इजलास जी सदारत कंदे पघारदार तबके ते टैक्स लागू करण वारी तजवीज़ वापसि करण जी हिदायत करे छॾी। हुकूमत पेंशनर्स ते टैक्स लॻाइण बाबति हेल ताईं को बि फ़ैसिलो न करे सघी। नाणे वारी वज़ारत जे ज़रियन मूजिब वज़ीर आज़म पेंशनर्स ते टैक्स लॻाइण जे हक़ में न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 4 खां 8 जून ताईं चीन जो दौरो कंदो। जारी कल पधराई मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चीनी शहर शिनज़ेन जो दौरो 4 खां 5 जून ताईं हूंदो। वज़ीर आज़म 6 खां 7 जून ताईं बीजिंग में ऐं 8 जून ज़ियान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म 8 जून ते दौरो मुकमिल करे ॾेह वरंदो। भारतीय लोकसभा जी चूंडुनि में नरेंद्र मोदी जी वॾी अक्सरियत सां खटण जी दावा। मुख़्तलिफ़ एग्ज़िट पोल्स मूजिब BJP एता 383 ताईं सीटूं खटे सघे थो। इंडियन नेशनल कांग्रेस जी क़यादत सिर्फ़ 152 खां 182 ताईं सीट्स हासिल करे सघे थी। मुख़ालिफ़ धुर इंडियन नेशनल कांग्रेस मोदी जी एग्ज़िट पोल्स खे रद्द करे छॾियो। राहुल गांधी जो चवणु आहे त ही एग्ज़िट पोल न पर मोदी पोल आहे। अपोजिशन इत्तेहाद इंडिया 295 सीटूं खटंदो। आम आदमी पार्टी जी अरुंदल केजरीवाल समूरा पोल्स फर्ज़ी करार ॾेई छॾिया। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी 9 मई साने में मुलविस जवाबदारनि खे सज़ा ॾियण जो मुतालबो करे छॾियो। पंजाब जे गवर्नर सां मुलाक़ात बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फैसल करीम कुंडी चयो आहे त 9 में वाक़े में मुलविस हुकूमत में ईंदा त सवाल ज़रूर उथंदो। बानी PTI तकरारी ट्वीट करण खां इनकारी आहे। उहा पोस्ट डिलीट कंहिं कई। नाइल ऐं नालाइक शख़्स खे पंहिंजी सोशल मीडिया जे अकाउंट जी बि ख़बर न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस बाबर सत्तार जी फैमिली डेटा लीक करण ऐं संदसि ख़िलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाइण ख़िलाफ़ तौहीनी अदालत केस ॿुधणी लाइ मुक़रर। जस्टिस मोहसिन अख्तर कयानी जी सरबराही में लार्जर बेंच सुभाणे ॿुधणी कंदी। अदालत FI PT ऐं IB खां रिपोर्ट्स तलब करे चुकी आहे। शहीद नसरुल्ला गडानी ऐं शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंधु सरापा एहतिजाज बणिजी वई। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा हैदराबाद, सखर, नवाबशाह, जामशुरो, मटियारी, कंदकोट, कश्मीर, नौशरफरो, सजावल, खानपुर महर, मंज़ूराबाद ऐं ॿियनि शहरनि में कलम घणी रोडनि ते निकिरी आया। पीरोसण, गुड्डू, पनवाकिल, नसीराबाद, सन, पडीदन, जमाल शाह, सोबोदिरो ऐं ॿियनि शहरनि में बि एहतिजाजी मुज़ाहिरा। शहीद नसरुल्ला गडानी ऐं शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंधु समेत समूरे मुल्क में गर्मी की लहर बरक़रार। सिज जी तपश माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो। अक्सर इलाइक़नि में गर्मी पद 50 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। कहर जी गर्मी में बिजली जी डिघी लोड शेडिंग अवाम जी मतियूं मुंझाए छॾियूं। हैदराबाद, मीरपुर ख़ासि, लाड़काणो, सखर ऐं
शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में। काम जी अखि कढंदड़ गर्मी। कराची में सामूंडी हवाऊं बहाल थियण सबबि गर्मी जी शिदत में घटिताई। T20 वर्ल्ड कप जे इब्तिदाई मैच में अमेरिका कैनेडा खे शिकस्त ॾेई छॾी। अमरीकी शहर डैल्स में खेॾी वियल ग्रुप ए जी मैच में कैनेडा पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर ओवर्स में 5 विकेट्स जे नुक़सान ते 194 रन्स ठाहियूं। अमरीकी टीम हदफ़ 3 विकेट्स जे नुक़सान ते 18 ओवर में पूरो करे वरितो। मेज़बान टीम जे एरन जोन्स 94 आहिनि। एंड्रीज गॉस 95 65 रन्स जी नाक़ाबिले शिकस्त इनिंग खेॾी। T20 वर्ल्ड कप खटे क़ौम खे ख़ुशियूं ॾियणु चाहियां थो। वर्ल्ड कप खटणो आहे त पोइ टीम खे हिकु थी खेॾणो पवंदो ऐं हर टीम खे हाराइणो पवंदो। क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म T20 वर्ल्ड कप लाइ अमरीका जे कंडीशन खे चैलेंज करार ॾेई छॾियो। बाबर आज़म चयो आहे त गुज़िरियल 2 T20 कप में वेझो अचण बैदि हाराइण ते अफ़सोस आहे। स्ट्राइक रेट खे बहितर कयो आहे। मुंहिंजी बैटिंग जो स्टाइल अहिड़ो न आहे जो क्रीज ते वञी छक्का हणणु शुरू करे छॾियां। सूरत हाल खे नज़र में रखी खेॾंदो आहियां। पाकिस्तान में मुक़रर सऊदी अरब जे सफ़ीर नवाफ बिन सईद अल मालिकी पारां ICC T20 वर्ल्ड कप में पाकिस्तानी टीम लाइ नेक ख्वाहिशुनि जो इज़हार। वीडियो पैगाम जारी कंदे सऊदी सफ़ीर चयो त पाकिस्तान क्रिकेट टीम जे पंहिंजे भाइरनि लाइ पैगाम आहे त इंशाअल्लाह ही टूर्नामेंट खटींदा। पाकिस्तानी अवाम यकीनन वर्ल्ड कप में कामयाबी जो जश्न मल्हाईंदो। वर्ल्ड कप खटण ते पाकिस्तानी टीम जा रांदीगर ईंदड़ साल हज ते शाही महिमान हूंदा। ऐं श्रीलंका में चौमासी जी बरसातुनि तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 14 माण्हू फौत। बरसात खां पोइ गादी वारे हंधि कोलंबो जा अहम रोड तलाउ जो ॾियणु लॻा। एयरपोर्ट ते बि पाणी बीहण सबबि गुॾामूं मुतासिर। श्रीलंकन डिज़ास्टर मैनेजमेंट सेंटर मूजिबि बरसात दौरान मिटीअ जूं छिपूं किरण ऐं वण किरण जे वाक़िअनि में हिक ई कुटुंब जे 3 माण्हुनि समेत 14 ॼणा पहुची चुका आहिनि। जदीद अमेरिकन टेक्नोलॉजी इकोनॉमी